अहम ख़बर वां शेयर कंदासीं। पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड जे हवाले सां आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, नवां खे अपडेट कयूं था। पीएस अरिड़हं जी ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड कई वई। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। अवां त पीएस अरिड़हं जी ॿिनि पोलिंग स्टेशन्स 161 चाकर कोलाची ऐं पोलिंग स्टेशन 162 मोहम्मद कलोड़ ते ॿीहर इलेक्शन थी आहे। ॿिन्ही पोलिंग स्टेशन्स ते इलेक्शन खां पोइ वोटनि जी ॻणप मुकमिल कई वई आहे। आज़ाद उम्मीदवार ॿी पोलिंग स्टेशन खटे वियो आहे। अवां खे अपडेट कयूं था। पीएस अरिड़हं जी ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड कई वई। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। अवां खे ॿुधाईंदासीं पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन 161 चाकर कोलाची ऐं पोलिंग स्टेशन 162 मोहम्मद कल्होड़ो ते ॿीहर इलेक्शन थी। ॿिन्ही पोलिंग स्टेशन्स ते इलेक्शन खां पोइ वोटनि जी ॻणप मुकमल थी वई आहे। अवां खे ॿुधाईंदासीं त आज़ाद उम्मीदवार ॿई पोलिंग स्टेशन्स ते खटे वियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड जे हवाले सां अवां खे ॿुधाईंदासीं। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। बिल्कुल नाज़रीन, नवां खे अपडेट कयूं था। पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन्स ते ॿीहर चूंड थी आहे। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। पीएस अरिड़हं जी ॿिनि पोलिंग स्टेशन्स 161 चाकर कोलाची ऐं पोलिंग स्टेशन 162 मोहम्मद कलोड़ ते ॿीहर इलेक्शन थी आहे। ॿिन्ही पोलिंग स्टेशन्स ते इलेक्शन खां पोइ वोटनि जी ॻणप मुकमिल कई वई आहे। आज़ाद उम्मीदवार ॿई पोलिंग स्टेशन्स खटे वियो आहे। इन हवाले सां लाइन ते मौजूद आहे गुल मोहम्मद पवर। जी गुल मोहम्मद, पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड थी आहे। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर ॿीहर खटे वियो आहे। अपडेट कजो। जी उबाड़ो पीएस 18 ते सूबाई तख्ते जहिड़े दौरान रहिजी वियल ॿिनि पोलिंग स्टेशन ते 161 चाकर कोलाची ऐं 162 पोलिंग स्टेशन मोहम्मद मुराद कलोड़ो तो जे अॼु शहरयार शहर ऐं आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब हुसैन ॾहर में सख़्त मुक़ाबिलो थियो। मुक़ाबले खां पोइ टोटल 100 पीएस 18 ते 188 पोलिंग आहिनि, जंहिंमें आज़ाद उम्मीदवार डॉक्टर जाम मेहताब हुसैन ॾहर 57,427 खणी वोट कामयाब थी वियो आहे। जॾहिं त पीपी उम्मीदवार सरदार शहरयार शहर 55,510 वोट खणी हाराए वियो आहे। हतमी ऐं गैर सरकारी नतीजा आहिनि। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ गुल मोहम्मद पवर। पीएस अरिड़हं उबाड़ो जे ॿिनि पोलिंग स्टेशन ते ॿीहर चूंड। आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब ॾहर 1,147 वोट खणी ॿीहर खटी वियो। 805 वोट खणंदड़ पीपी उम्मीदवार शहरयार शहर खे शिकस्त। पीएस अरिड़हं जे ॿिनि पोलिंग स्टेशन 161 चाकर कोलाची ऐं पोलिंग स्टेशन 162 मोहम्मद कलोड़ो ते ॿीहर इलेक्शन थी। गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजनि मूजिब आज़ाद उम्मीदवार ॿिन्ही पोलिंग स्टेशन तां कामयाबी माणे वरिती। पीएस जे टोटल 188 पोलिंग स्टेशन तां आज़ाद उम्मीदवार जाम मेहताब हुसैन ॾहर 57,427 वोट खणी कामयाब। पीपी उम्मीदवार शहरयार शहर खे 55,510 वोट मिलिया। मेहताब ॾहर 1,922 वोटनि जी सरसरी सां सोभारो थियो।